पुलिस स्टेशन जे ॻोठ इस्माइल अशरा में बरसात खां पोइ प्राइमरी स्कूल जा पढ़ाई दौरान ओचितो छित जा चापड़ा करण सबबि मौजूदह तौर स्कूल जा शागिर्द वॾे हादसे पेश अचण खां बची विया। उन वक़्तु स्कूल जा हेडमास्टर अरबाब पवार ॿुधायो आहे त स्कूल जी छित जा उन वक़्तु चापड़ा किरिया जंहिं वक़्तु स्कूल जे रिसेस जो टाइम हो। क्लास जा शागिर्द ॿाहिरि बीठल हुआ। जेकॾहिं क्लास में शागिर्द वेठल हुजनि हा त उन्हनि सबबि को वॾो हादसो पेश अची सघे हा। मौजूदह तौर स्कूल जा शागिर्द वॾे हादसे थियण खां बची विया आहिनि। ॻोठ जे प्राइमरी स्कूल जी हालत इंतिहाई ज़बून थी वई आहे। ॿिए पासे ॻोठाणनि रमज़ान पवार, अहमद पवार ऐं ॿियनि तइलीम जे सेक्रेटरी वज़ीर खां मुतालबो कयो आहे त ॻोठ जे प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून हाली जो शिकार थी वई आहे। हिन वक़्तु शागिर्दनि लाइ इंतिहाई ख़तरनाक बणियल आहे। फौरी तौर स्कूल में मरम्मती कमु करायो वञे, ॿी सूरत में तदरीसी अमल दौरान को वॾो हादसो पेश अची सघे थो।